टंडोबागो में पहाड़मरी यूसी जे तरक़ियाती दावाउनि जी हक़ीक़त, एक्टिव कारकुननि जो ॻोठनि में दौरो। कुझु ॾींहं अॻु टंडोबागो जे MPA अरबाब अमीर अमानुल्लाह जे तरफ़ां वाणाई शरीफ़ में खुलियल कतारी मुनक़द कई वई। उन मौक़े ते यूनियन काउंसिल पहाड़मरी जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन पारां दावा कई वई त खेनि मिलंदड़ बजट मां मुकमल तौर ते पंहिंजी यूनियन काउंसिल जे हदुनि में ख़र्च कई वञे थी। इन दावा जी जांच लाइ यूनियन काउंसिल पहाड़मरी जे सरगर्म समाजी कारकुननि नूर अहमद बकारी, सचल हकीम हालेपोटो, कारो उर्फ मुस्तफ़ा हालेपोटो ऐं मुबारक हालेपोटो मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो शुरू कयो। अॼु उन्हनि कारकुननि ॻोठ मोहम्मद इब्राहिम बकारी, ॻोठ हाजी तालिब जुणेजो में वञी मक़ामी ॻोठनि खां मालूम कयो। मक़ामी ॻोठाणनि खां मालूम कयो त उन्हनि इलाइक़े में कहिड़ा तरक़ियाती कम थिया आहिनि, छा वाक़ई बजट जो इस्तेमालु दावा मुताबिक़ थियो आहे। ॻोठाणनि तरफ़ां ॾिनल राया, ख़दशा ऐं हक़ीक़तूं इन ख़बर सां लाॻापियल वीडियो में ॾिसी सघजनि थियूं। रिपोर्ट करे रहियो आहे सरफराज़ अली बकारी। जीअं त अॼु जेका मीटिंग रखी वई आहे, सा यूसी चेयरमैन ऐं जेको वाइस चेयरमैन आहे आलमज़ोर डिस्ट्रिक्ट जेको आहे, हिते जे ॻोठाणनि जेको पंहिंजा मुक़्ति था वठूं त हिते जे ॻोठाणनि खे कहिड़ियूं सहूलियतूं मिलियुनि, अॼु ताईं हिन ॻोठाणनि खे का शइ मिली आहे न? अचो त बाबा असांखे का शइ कोन मिली आहे। सफदर मेमन या पंहिंजो यूसी चेयरमैन कुझु तव्हांखे ॾिनो आहे का? बाबा असां सुञाणोसीं कोन था। हींअर खुली कचहरी थी, हुन में तव्हां वाइदो कई त असां तव्हांजे सभु कुझु मिलिया, तव्हांखे सोलर असां ॾिना आहिनि, अहिड़ो को माण्हू ॾेखारियो जेके असां न ॾिनो हुजे। बाबा असांखे टप ई कोन मिलियो, कुझु कोन, का शइ असां कोन। हुन बारे में छा चवणु आहे? जेके ॿुधायो आहे कि तव्हांजी पटड़ियूं आहिनि ऐं तव्हां जेके गुंदियूं वग़ैरह ॾिनियूं आहिनि, कुझु कोन बाबा, न को गुंदई, न को पटड़ी, न को का ॻाल्हि, न को मुआर, कुझु कोन ॾिनो असां। नलका बलका आहिनि कोन को असां। हाणे तव्हां छा मुतालबो अथव, छा करणु खपे? छा करणु, असांखे कुझु कोन कयो पिया। हाणे हुकूमत छा हिन खां यूनियन काउंसिल पहाड़मरी जो जेको चेयरमैन आहे अब्दुल कादिर सुमरो, वाइस चेयरमैन आलमज़ोर, डिस्ट्रिक्ट मेंबर जेको आहे सफदर मेमन, गुज़िर 3 सालनि खां वठी हिननि खे जेका बजट मिले पई, ख़ासि तौर ते यूनियन काउंसिल पहाड़मरी जे चेयरमैन खे हर महीने हिन वक़्तु 12 लाख रुपए बजट पई मिले, जॾहिं त ॻोठनि में हुन टके जो कमु कोन कयो आहे। न कंहिंखे हुन कॾहिं नलको ॾिनो आहे, न कॾहिं कोन का सोलरी प्ले ॾिनी आहे, न का गुंदी ॾिनी आहे। चवण जो मक़सदु इहो कि जेके हुनजे ज़िमेरे में कमु अचनि था, जेके हुन ज़िम्मेवारियूं अचनि थियूं या जेका हुनखे बजट मिले थी, उनजो मिसयूज़ कनि था। करप्शन उरूज ते आहे, किथे को टको पैसो यूज़ कोन थो थिए बजट जो। असां हिन असांजे ॻोठ समेत, ॻोठ मामले में बकाई समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में अॼु बि वेंदासीं, जॾहिं त लास्ट पोएं हफ़्ते 15 ॾींहं थी विया साईं जानिशा जे बंगले ते हिकिड़ी खुलियल कचहरी हितां जे MPA अरबाब तरफ़ां रखाई वई, जिते असांजे चेयरमैन इहा दावा कई आहे त असांजे ॻोठनि मां को बि माण्हू उथी चवे त असांजो कमु कोन थियो आहे, त असां पंहिंजे ॻोठ समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में हाणे बि आऊं दोस्तनि सां गॾिजी निकिरां थो, मुख़्तलिफ़ ॻोठनि जा विज़िट कंदासीं, तव्हांखे ॻोठनि जा मौक़ुफ़ ॾियारियूं था, ॻोठनि जे माण्हुनि जा मौक़ुफ़ ॾियारियूं था। यूनियन जे चेयरमैन, डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबर कहिड़ा कमु कया, जेके बजटूं अचनि उहे डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबर बजट अलॻि अचे थी। हिन वक़्तु बि जेके असांखे इतला मिलियल आहिनि उहे इहे आहिनि कि डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबर खे 20 लाख रुपए जी किस्त बजट जी पहिरीं मिली आहे, 26 लाख रुपए जी हाणे रिसेंटली मिली आहे, 46 लाख रुपए जी बजट डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबर खे थी मिले, हर महीने 12 लाख रुपए बजट चेयरमैन खे थी मिले। त इहा बजट यूज़ किथे पई थिए, जॾहिं त ॻोठनि में टके जो कमु कोन थो थिए। डिस्ट्रिक्ट मेंबर जेको तव्हां चूंडियो वियो आहे, उन तव्हांखे इन बजट में का शइ ॾिनी आहे, अहिड़ी का जेको कमु वग़ैरह, का पटड़ी या कोई अहिड़ो शइ? जॾहिं त असां जेको ॾिठो आहे, असां हुतां जा रहवासी पहाड़मरी जा माण्हू आहियूं, असां जेको ॾिठो आहे त ॻोठनि में कमु चेयरमैन, वाइस चेयरमैन, डिस्ट्रिक्ट काउंसिल जे चेयरमैन पारां बिल्कुलु ज़ीरो आहे। लेकिन इहो आहे कि असां पोस्टूं रखूं या असां पंहिंजा मौक़ुफ़ ॾियूं त शायदि वस वारा इहो सम्झंदा कि बाबा ही माण्हू हुनजे एंट्री हुननि जे ख़िलाफ़ु आहिनि, हे हर कोई सोशल मीडिया ते वारला था कनि। असां मुख़्तलिफ़ ॻोठनि जा दौरा करे रहिया आहियूं, हिन वक़्तु ॻोठ हाजी बकारी में मौजूदु आहे, तव्हां मुख़्तलिफ़ ॻोठाणनि जा व्यू ॿुधी सघो था, हुन जा तव्हां जेको आहे मौक़ुफ़ ॿुधी सघो था। ॾींहुं पहिरीं कारो हालेपोटो, मुबारक हालेपोटो ऐं नूर अहमद बकारी असां इहा तय कयो त जेको चेयरमैन ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिलर जेको मेंबर आहे
यूनियन काउंसिल पारमरी जा उन्हनि खुली कचहरी में इहा दावा कई हुई त असां ॻोठाणनि जो ऐं यूसी में कमु कया आहिनि ऐं को बि माण्हू जेकॾहिं एतिराज़ आहे त उहो उथी पंहिंजो एतिराज़ रखे। उन सिलसिले में असां मुख़्तलिफ़ ॻोठनि जे दौरनि जो मकारी में मौजूदु आहियूं ऐं हिते असां ॻोठाणनि खां मौक़ो वठूं था त अॼु ताईं असांखे कुझु बि हिकिड़ो नलको बि कोन मिलियो आहे या हिते विज़िट ते बि कॾहिं कोन आया आहिनि, न हुननि असां कॾहिं पुछा कई आहे तव्हांखे बाबा का शइ खपे, अॼु ताईं हिन टाइम ताईं हिकिड़ो नलको चेयरमैन अब्दुल कादर सुमरो साहब असर कॾहिं आयो कोन्हे। बोर्ड थी असां स्कूल ज़बर हालत में थियो आहे, उहो बि असां कोन पुछी असां ॿार खुले पटे पढ़ण लाइ का बि असां माली मदद का कोन कई आहे, न सोलर प्लेट न नलको वग़ैरह का शइ कोन्हे मिली असांखे मिलियो। असां आया ई कोन्हे अॼु कॾहिं का शइ हाज़िर हुआ हर शइ ॾींदा अॼु ॻाल्हि ई कोन्हे असां वटि।